بسم اللہ الرحمن الرحیم. السلام علیکم. خدا تعالی حضور پاک یہ صدقے میں تہاں کے پانچے حفظ و امان میں رکھے، تہاں جے رزق میں روزی میں برکت عطا فرمائے. ان دفعے مہینے کھاں ماں جماعت میں ہلاں پیو ऐं जो मां हाल अहवाल वरितो आहे जमायत खां, मां तमामु मुतमइन आहियां. छो जे 12 सालनि खां 13 सालनि खां मां चवंदो पियो अचां जमायत खे, जो ॿारनि खे पढ़ायो, पंहिंजी छोकिरियुनि ते तवजो ॾियो. ख़ुदा जो फज़लो करम आहे जो जमायत जा ॿार छोकिरियूं पढ़ी लिखी अॻिते वधी आयूं आहिनि ऐं ख़ुदा उन्हनि खे चङे मुक़ाम ते पहुचायो आहे ऐं ख़ुदा उन्हनि खे अञा अॻिते वधाए, क़िस्मत चङी करे. तव्हां पंहिंजे ॿारनि ते तवजो ॾियो, ख़ासि तौर छोकिरियुनि ते तवजो ॾियो. असांजे इस्लाम में छोकिरियुनि जो बि हक़ आहे. काफ़ी जाइनि खां इहो बि मूंखे शिकायत मिले थी, अगरि पीउ फौत थी वियो आहे त छोकिरियुनि खे उन्हनि जो शरई हक़ वठण में तमामु दुश्वारी थी अचे. लेकिन तव्हांखे इहो ख़बर हुजणु खपे, अगरि तव्हां शरई हक़ पंहिंजे छोकिरियुनि खे नथा ॾियो त तव्हां पाण गुनाहगार था थियो. ख़ुदा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदव? जो शरई हक़ आहे उहो तव्हां उन ते कब्ज़ो नथा करे सघो. तंहिंजे करे तव्हां शरई शइ ते ज़रूरु हलो. तव्हां पंहिंजे मज़हब ते, ईमान ते, अक़ीदे ते सख़्ती सां पाबंदी कयो. पंहिंजी औलाद खे बि इन ई रस्ते ते हलायो. तव्हां पंहिंजे मज़हब अक़ीदे ते क़ाइमु रहो. कंहिं ॿिए जे मज़हब अक़ीदे सां छेड़छाड़ न कयो. इहो तव्हांजो कमु न आहे. तव्हांजो कमु इहो आहे जो तव्हां सिलसिला क़ादरी जो असांजो अक़ीदो आहे उन ते हलो. कंहिं ॿिए जे अक़ीदे सां छेड़छाड़ करण जी तव्हांखे ज़रूरत ई न आहे. तव्हां पंहिंजे अक़ीदे ते हलो. इन दफ़े तमामु मां मुतमइन आहियां. जमायत में मां हलियो आहियां. असांजी जमायत जी छोकिरियूं वकील बि थी वियूं आहिनि, डॉक्टर थी वियूं आहिनि ऐं अॻिते वधी आयूं आहिनि. जमायत जा छोकिरा ख़ुदा जे फज़लो करम सां ॿाहिरि मुल्क में इंजीनियर बि आहिनि, सॉफ्टवेयर इंजीनियर बि आहिनि. इहो बारी ताला जो इन जमायत ते वॾो करम आहे ऐं ख़ुदा ताला इन जमायत ते अञा महिरबान थिए, इन जमायत खे वधाए. जिथे बि मां वियो आहियां तक़रीबन मूंखे इहो शिकायत माण्हुनि कयूं, साईं पाणी जी खोट आहे,
फसल में नुक़सान थी वियो त जीअं त मौसम जी तब्दीली अची वई आहे, अॻिते हली जो अॼु तव्हांखे पाणी मिले थो, अॻिते हली थी सघे थो इन खां घटि पाणी थी वञे। त उन जे करे जेतिरो थी सघे तव्हां माल धारियो, छो जे पाकिस्तान हुजे या पाकिस्तान खां ॿाहिरि जंहिं बि माल धारियो आहे, जंहिं वटि माल आहे, उहो ज़मींदारी खां वधीक थो कमाए। एतिरी ज़मींदारी में हाणे उहो इनकम न आहे जो अॻु में हुई, छो जे भाण वधी विया आहिनि, डीज़ल वधी वियो आहे, ट्रैक्टर जा हर महांगा थी विया आहिनि ऐं नंढो ज़मींदार हाणे हली न सघंदो जेसि ताईं उन वटि माल न हुजे। तव्हां माल धारियो ऐं उन सां गॾु माहौलियात जे लाइ जेतिरो थी सघे पंहिंजे घर जे ॿाहिरां औताक जे ॿाहिरियां वण पोखियो। अॼु थी सघे थो हे वण तव्हांखे कमु न अचे, तव्हांजी औलाद खे कमु ईंदो, लेकिन जॾहिं कोई मुसाफ़िर लंघे थो, वण जी छांव में वेहे थो, उन जो सवाब बि तव्हांखे मिलंदो। इहो तव्हां सम्झो हिकिड़ो सदक़े जारिया तव्हां कयो पिया। पंहिंजी औलाद खे महिरबानी करे, छो जो जिते बि मां वियो आहियां नौजवान छोकिरा इहो सोपारियूं ऐं गुटका था खाइनि, इन खां तव्हां उन्हनि खे झलियो, सख़्ती सां झलियो, छो जे इन जे करे सोपारी वग़ैरह खाइण जे करे वात जो कैंसर थो थिए, गले जो कैंसर थो थिए, ऐं जॾहिं इहो कैंसर थो थिए पोइ तमामु तकलीफ़ देह शइ आहे। हर कोई इन जो इलाज न कराए सघंदो, इलाज महांगो बि आहे, अगरि इलाज थिए बि वरी बि उहो मर्ज़ ख़तमु नथो थिए। तंहिंजे करे पंहिंजे ॿारनि खे इन शयुनि खां परे रखो। ख़ुदा ताला तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ी में बरकत अता फ़रमाए। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, सलाद शरीफ़, दुरूद शरीफ़ जो विर्त कयो। इन दुनिया में बि आख़िरत में बि इन जो तव्हांखे अजर मिलंदो। हर नमाज़ खां पोइ पाकिस्तान जे लाइ, जमायत जे लाइ, पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हमेशह दुआ गो रहो, छो जो अगरि असांखे पाकिस्तान सां प्यार आहे ऐं प्यार थियण बि खपे, छो जे पाकिस्तान जे करे असांजी इज़त आहे, असांजो नालो आहे, ऐं पाकिस्तान सां प्यार आहे त असांखे पंहिंजी फ़ौज जी बि इज़त करणु खपे। छो जे अॼु तव्हां ॾिसो असां आराम सां जो घुमूं पिया, सियासतदाननि जे करे न पिया घुमूं, हे असांजी फ़ौज आहे जो दहशतगर्दी खे मुंहुं पई ॾे। फ़ौजी शहीद पिया थियनि, शहीद जो रुतबो तमामु वॾो आहे, उन शहीदनि खे त ख़ुदा चङी जाइ ॾेई छॾी, लेकिन जो फ़ौजी शहीद पिया थियनि ख़ुदा उन्हनि खे रुतबो चङो ॾिनो आहे, लेकिन जो ज़ख़्मी पिया थियनि, कॾहिं तव्हां सोचियो आहे उन्हनि मां केतिरा ज़ख़्मी थी सघे थो हली फिरी न सघनि, उहो पंहिंजी क़ुर्बानी पिया ॾियनि। उन क़ुर्बानीनि जे करे तव्हांजो फ़र्ज़ु आहे जो हमेशह फ़ौज जा दुआ गो रहो ऐं पंहिंजे ॿारनि खे हाणे खां ज़हन में विझो जो हे फ़ौज असांजी आहे, असांखे हिन फ़ौज सां हलणो आहे। इंशा अल्लाह ताला ख़ुदा कंदो दहशतगर्दी बि हिन मुल्क मां ख़तमु थी वेंदी। बाक़ी जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे
बकरी जी चोरी, साइकिल जी चोरी, इहो त थींदी रही आहे, लेकिन दहशत गर्दी जो यकदम आई आहे 15-20 सालनि में, इहो बि ख़ुदा ताला करे इन मुल्क मां ख़तमु थिए। हमेशह नंढनि सां प्यार मोहबत सां पेश अचो। अगरि तव्हां नंढनि सां सख़्ती कंदव त थी सघे थो पोइ ज़िद में अञा ख़राब थी वञनि। नज़र रखणु तमामु ज़रूरी आहे। पंहिंजे छोकरनि ते नज़र रखो, उन्हनि जी सोहबत ते नज़र रखो, छो जो हिकिड़ो दफ़ा ॿार ग़लति सोहबत में अची वियो त उनखे सुधारणु तमामु ॾुखियो थो थिए। ऐं जेतिरो थी सघे छोकिरनि खे पंहिंजे वेझो रखो, छोकिरनि सां प्यारु कयो। अॼु बि मां तव्हां वटि आयो आहियां, मूंसां मुंहिंजी 2 छोकिरियूं गॾु आहिनि। महीनो थी वियो आहे मूंसां गॾु जमायत में हलनि पियूं। 2-3 ॾींहं अॻु में मूंखां गाॾी में पुछियो जो बाबा कॾहिं घर हलंदासीं, हाणे थकी पिया आहियूं। मां चयो बाबा अञा हफ़्तो बीहो, इंशाअल्लाह पोइ घर हलंदासीं। जॾहिं जमायत जा ॿार, जमायत जी छोकिरियूं दरगाह ते अची सघनि थियूं, मूंसां मिली सघनि थियूं, ऐं मां उन्हनि खे पंहिंजो ॿार बचो थो सम्झां, त जॾहिं मां पंहिंजा ॿार तव्हां वटि थो वठी अचां त उहो तव्हांजा पंहिंजा ॿार आहिनि। इंशाअल्लाह ताला ख़ुदा तव्हांजी औलाद जा बख़्त नसीब हुज़ूर पाक जे सदक़े में भला करे, चङा करे। तव्हां ख़ुशि रहो ऐं जेतिरो थी सघे महिरबानी करे माल ज़रूरु धारियो। माल सुन्नत रसूल आहे, इन में बरकत आहे, त इन बरकत खे हथ सां न वञणु ॾियो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद। ए मेरे परवरदिगार, तो अपने हबीब के सदके हमें कब्र के अज़ाब से, दोज़ख के अज़ाब से, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदके, वतन पाक के सदके, फातिमा ज़हरा, हुसैन तो हमें कब्र के अज़ाब से बचा, दोज़ख के अज़ाब से बचा। ए मेरे परवरदिगार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदके हमें कब्र के हिसाब किताब से पनाह में रख। ए मेरे परवरदिगार हमारे रिज़्क़ में, रोज़ी में बरकत अता फरमा। ए मेरे परवरदिगार हुज़ूर पाक के सदके में हमें हर आफत, आज़माइश, तकलीफ, मुसीबत पनाह में रख। ए मेरे परवरदिगार जो इधर बीमार हैं हुज़ूर पाक के सदके उनको शफा अता फरमा। जो बे औलाद है उनको औलाद अता फरमा। ए मेरे परवरदिगार तो अपने हबीब के में हम गुनाहगारों को बख्श, हम गुनाहगार हैं, अपने महबूब के सदके में हमें जन्नत में जगह अता फरमा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। मेहरबानी। आशिक हूँ सारा पंजे पुनल पगारे जा, असां आशिक हूँ सारा पंजे पुनल पगारे जा। खुश थी था नारा पंजे पुनल पगारे जा, खुश थी था नारा पंजे पुनल पगारे जा। आहे असांजो हिकु साईं नंढपण खां अॼु ताईं, आहे असांजो हिकु साईं नंढपण खां अॼु ताईं, आहे असांजो हिकु साईं नंढपण खां अॼु ताईं। थोरे कोजा हुजूं कारा पंजे पुनल पगारे जा, थोरे कोजा हुजूं कारा पंजे पुनल पगारे जा,
असां आशिक हूं सारा पंहिंजे पुनल पगारे जा हण ख़ुशि थी था नारा पंहिंजे पुनल पगारे जा असां आशिक हूं सारा पंहिंजे पुनल पगारे जा ओ ख़ुशि जमाए तसारी आ मिलो लाल लक्यारी आ ख़ुशि जमाए तसारी आ मिलो लाल लक्यारी आ ओ ख़ुशि जमाए तसारी आ मिलो लाल लक्यारी आ असां हुकुम मञण वारा पंहिंजे